अदा भी बथव इतो पानी जमजम मिलदो मां भी तो वतो आ। अस्सलाम वालेकुम संगत शाला आज वञो था एयरपोर्ट ते तव्हांखे सॼो सिस्टम ॾसूं था त कीअं मथे वञिबो कीअं हेठि अचिबो कबो पार्किंग में वापसि। हाणे हिकिड़ो हेठि सफ़ा पार्किंग में वञे थो, हिकिड़ो वरी मथे रोड आहे जेको मथियों इहो वरी जिथे माण्हू लिकरनि था जेको आहे सो उन में जेको आहे सो माना गाॾी बीहारे साम्हूं हेठि वरी वञी पोइ मथे वरी लिफ्ट में माण्हू मथे चढ़ी थो अचे। हिन में वरी मथे डायरेक्ट जेको वञे थो न डायरेक्ट माना दरवाजे साम्हूं जिथो माण्हू लिकरंदा आहिनि ॿाहिरि मुल्क अचनि था पाकिस्तान मां किथां किथां अचनि था हितो हाणे टोकन वठंदो पोइ वरी आहे एयरपोर्ट ते मथे हाणे मथे हेठि बसूं बीठियूं नज़ारा हे वरी हाणे नओं सिस्टम ठाहियो अथनि। हे दुबई में बि हुयो भलो ठाहियो अथनि। हाणे मथे वेंदो जेको माण्हू मथे वेंदा आहिनि ॿाहिरि मुल्क में हेॾो लिफ्ट बि आहे, हेॾो हीअ लिफ्ट बि आहे। हे लिफ्ट हो होॾो परियों इहो लिकरंदा हुआ अचनि माण्हू वापसी में। हे मथे हेॾो लिफ्ट हिन ते वञा थो हिन लिफ्ट मां ओए माण्हू चढ़ी बीठो हे हेॾो माना हे अचनि था। हे मथे जिथे माण्हू मोकिलबा आहिनि उते ॾिसिजो पर कैमरा इन करे हेॾे कयां थो त मथां को लेडीस जी तस्वीर न अचे न केरु कावड़ कंदुमि केरु न कंदियूं पर माना सुठो नथो लॻे। हे साईं हिते वञण वारो निकिरी आयसि माना B2 ते गेट ते अदा भी बथव इतो पानी जमजम मिलदो मां भी तो वतो आ। छह पूरा हो गया ओके अदा छह पानी बता ना हाणे छह पानी बता हाणे वरी मां वेंदुसि हेठि गाड़ी में पार्किंग में दरवाजे खां मोर पानी वठी आयासीं। हाणे पार्किंग में पुॼी वियुसि। हाणे 26 हाणे हेठि लिकरूं था ॿाहिरि सफ़ा मां मथे मथे तबके ते चढ़ी आयुसि। हिते मथे लिकरबो। अब्दुल्ला किंग साहब हे मां अलाए किथे भुलिजी आयो आहियां यार।